अस्सलाम वालेकुम। अॼु जो ही वीडियो आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ जूं पर्सनल 5 शयूं पाण वटि ई रखो। सभ खां पहिरीं पर्सनल लाइफ। अगरि इहा तव्हां पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदव त सुभाणे तव्हां पंहिंजे दोस्तनि जे विच में बि न वेही सघंदव। मसलन तव्हांजो को नओं दोस्त थियो आहे जंहिंखे तव्हां पंहिंजी पर्सनल कमज़ोरी या चिड़ ॿुधाई, सुभाणे जॾहिं तव्हां संगत में टोलो करे वेठा हूंदव ऐं हिक ॿिए खे भोग हणंदव त उहो ज़रूरु तव्हांखे हुन तव्हांजी चिड़ सां पुकारींदो या उहा तव्हांजी कमज़ोरी सॼी संगत में शेयर करे छॾींदो। जेका हुनखे संगत में न हुई करणी, तव्हां हुनखे मेणो ॾींदव त हीअ ॻाल्हि तोखे सॼी संगत में सरेआम न हुई चवणी, पोइ हिन में तव्हांजी संगत बि ख़राबु थींदी। इन करे बहितर इहो ई आहे त तव्हां पंहिंजी ॻाल्हि पाण वटि ई रखो, या उहा कमज़ोरी तव्हां इन करे शेयर था कयो त जीअं तव्हांखे का हिकमत वारी ॻाल्हि ख़बर पए जंहिंसां तव्हां हुनखे ख़तमु करे सघो। ॿुधणु चाहियो था त कंहिं ज़रफ़ारे खे ॿुधायो। ॿियो आहे मक़सदु। तव्हां घणा ई माण्हू ॾिठा हूंदा जेके मक़सद में कामयाबु थियण खां अॻु में ई शोर मचाईंदा आहिनि त मां हे कंदुमि, मां हो कंदुमि, झंडा ॻाड़े छॾींदुमि। मसलन तव्हां जॉब में अप्लाई कई आहे जंहिंमें वॾी पघार आहे, हाणे तव्हां संगत में वॾियूं था छॾियो ऐं दोस्तनि खे हवालनी ॿुधायो था त मां नौकिरी मिलण खां पोइ हे कंदुमि वग़ैरह। तव्हां इंटरव्यू में ई फेल थी वियो या तव्हां रिजेक्ट थी वियो, तव्हांखे उहा नौकिरी न मिली, त हाणे तव्हां दोस्तनि में कहिड़े मुंहं सां वञी वेहंदव? जेसीं ताईं कंहिं मक़सद में कामयाबु नथा थी वञो, कंहिंसां शेयर न कयो। अगेन उहा ई ॻाल्हि जेको तव्हांजी उन मक़सद में या मसइलो उन नौकिरीअ में सिफ़ारिश करे सघे, उन सां शेयर कयो। नंबर 3, फैमिली इशूज़। साणा चवंदा आहिनि त घर जी ॻाल्हि खे घर में ई रखिजे। अगरि तव्हां घर जी ॻाल्हि खे ॿाहिरि कढंदव त ज़रूरु ॿाहिरियां जा माण्हू उन ॻाल्हि खे मज़ाक़ बणाईंदा, पोइ तव्हां केतिरनि खे रोकींदव? नंबर 4, पंहिंजी तारीफ़। तव्हां इहो ज़रूरु ॿुधो हूंदो त नेकी कर दरिया में डाल। कुझु माण्हुनि जो पेट फाटंदो आहे त अॼु जेको चङो कमु कयो आहे या पैसनि सां कंहिंजी मदद कई आहे उहा दोस्तनि खे ॿुधाए उन्हनि जे वात मां मोट में पंहिंजी तारीफ़ ॿुधां, पर हक़ीक़त में उन्हनि ते इहो असरु पवंदो आहे त जे सुभाणे हिन माण्हू असांजी कंहिं कम में मदद कई त उहा वरी ॿियनि खे ॿुधाईंदो, उल्टो असां उनजी नज़र में ई किरंदा आहियूं। अगरि तव्हांखे पंहिंजी तारीफ़ ॿुधण जो शौक़ु आहे त कुझु सब्र कयो। जंहिं ते तव्हां अहसान कयो आहे उहो हिकु ॾींहुं पाण ई पंहिंजी ज़ुबान खोलींदो। नंबर 5, कमाई। असांखे पंहिंजी कमाई बि कंहिंसां शेयर करणु न खपे। मसलन तव्हां पंहिंजे कंहिं दोस्त खे ॿुधायो त मुंहिंजो ख़र्चो थोरो ऐं कमाई घणी आहे, जेके पैसा मूं वटि बचंदा आहिनि उहे मां सेव कंदो पियो वञा, पर तव्हां हुनखे इहो न ॿुधायो त तव्हां ही बक़ाया सेविंग पंहिंजी फैमिलीअ जी बहितरीअ जे लाइ पिया कयो। हाणे तव्हांजो दोस्त इहो सोचींदो त हिन वटि ख़र्च खां घणो आहे, पोइ तव्हांखे ऐं जॾहिं कॾहिं तव्हांखे कंहिं फज़ूल पार्टीअ में हिसो ॾियणु या जॾहिं कॾहिं तव्हां खां उधर पियो घुरंदो, जंहिंसां तव्हां ते उनजी दोस्तीअ जो ग़लति इम्प्रेशन पवंदो। हिन वीडियो जी समरी 5 शयुनि ते बीठी। ही 5 शयूं जेके तव्हांखे कंहिंखे बि ॿुधाइणु न खपनि। इन्हनि खे ज़हन नशीन करण जे लाइ तव्हां इन्हनि जो स्क्रीनशॉट बि कढी सघो था। अगरि तव्हांजे ज़हन में का शइ आहे त उहा कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, ऐं अगरि वीडियो पसंदि आयो हुजे त हुनखे लाइक कजो। फाइनली, थैंक्स फॉर वॉचिंग।